कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नक हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आल मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नक हमीदुम मजीद। वाजिबुल एहतराम अजीज मुसलमान भाईरो, दुनिया में महफिलों ऐं कचारियों ॿियूं बि हूंदियूं आहिनि, पर उन्हनि महफ़िलनि उन्हनि कचारनि खां हिन मजलिस जो शान मथे आहे। छो कंहिं मजलिस जो मोर सरदार साहब हूंदो आहे, कंहिं मजलिस जो मोर नवाब साहब। अल्लाह ताला असां तव्हांखे उहा मजलिस नसीब फरमाई आहे जंहिं मजलिस जो मोर ऐं सरदार अल्लाह जो क़ुरान आहे। दुनिया जूं महफ़िलों घोर कजनि क़ुरान जी महफ़िल तां। मां जेके तव्हांजे साम्हूं आयतूं पढ़ियूं आहिनि, अल्लाह ताला इन में फ़िरौन जो वाक़ियो बयानु फरमायो आहे। तफ़सीर मज़ारी लिखियो आहे त फ़िरौन जी उमिरि हुई 620 साल। घणी अदा थोड़ो ॻाल्हाए, मां जल्दी ख़त्म कंदुमि इंशाअल्लाह, पर 8 वॻे पूरे ख़त्म थो कयां, 15 मिंट छॾियो छड़ा। फ़िरौन जी उमिरि हुई घणी 620 साल। 400 साल फ़िरौन मिस्र जे मथां हुकूमत कई, पाण खे ख़ुदा सॾाई, पर चयईं छा, अना रब्बुकुमुल आला, मां वॾो अलाह आहियां। मां कई न, फ़िरौन मां कई त मां अलाह आहियां। हिकिड़े अल्लाह वारे बुज़ुर्ग वाइज़ पे कयो, कंहिं माण्हू सुवाल पुछियोसि त साईं भला कहिड़ी शइ आहे जेका जहन्नम में नींदी? चे फारग थियां पोइ पुछ। बयान पूरो कयईं, चे बाबा उहो केरु हो जंहिं पुछो त जहन्नम में कहिड़ी शइ नींदी? सुवाल करण वारो केरु हो? हमरा उथी करे चयो साईं उहो मां हां। फरमाए पुट इहा मां त जहन्नम में नींदी। असां तव्हां बि सोना मां में पइजी विया आहियूं। बसि असां तव्हां में बि मां घणी आहे। मां त अक्सर ईअं ॾिसां थो, असां तव्हां मां था कयूं। कंहिंखे पैसे जे करे मां आहे, कंहिंखे रईअ जे करे मां आहे। को चङो माण्हू आहे चइनि घरनि जो तो नखे, वरी चइनि घरनि जे करे मां आहे त मां वॾो आहियां। अल किबरिया और रिदाई, वॾाई अल्लाह जी चादर आहे। त फ़िरौन मां कई। फ़िरौन खे हिकु दफ़े नजूम ने ॿुधायो त ग़रीब क़ौम मां हिकु ॿार पैदा थींदो जंहिंजो नालो हूंदो मूसा अलैहिस्सलाम। मूसा पोइ तुंहिंजो तख़्त ऊंधो कंदो। सवाल तो पैदा थिए त नजूमिन खे कंहिं ॿुधायो? ग़ैब जी ख़बर त नबी खे बि कोन्हे न। ॻाल्हाईंदा हलो मां सां। आलिमुल ग़ैब कंहिंजी ज़ात आहे? अल्लाह जी। फरमातो क़ुरान, कुल ला अक़ूलु लकुम इंदी ख़ज़ाइनुल्लाह वला आलमुल ग़ैब। वॾे काफ़ जो कुल मुंहिंजा सोना नबी सॾे चवेनि। छा चवान? मुंहिंजा नबी चवनि त दुनिया आख़िरत जा ख़ज़ाना मां मोहम्मद अरबी जे हथ में न आहिनि। दुनिया आख़िरत जा ख़ज़ाना कंहिंजे हथ में न बा।
वला आलमुल गैब, मां मोहम्मद गैब भी न थो जाना। फरमा तो कुरान वाला कूलो लकुम इन्नी मलको, कुरान में फरमा तो मोहम्मद सदे चवेन मां मोहम्मद मलाइक भी ना है। आलमुल गैब भी ॻाल्हायो यार। दुनिया आख़िरत जा खजाना भी मुंहिंजे हथ में, ऐं मां मोहम्मद मलाइक भी। बाक़ी फरमा तो कुरान कुल सुबहान रब्बी हल कुन्तु इल्ला बशर रसूला। कुरान में फरमा तो मुंहिंजा नबी सॾे चवेन मुंहिंजो रब पाक आहे, आउं रुगो पैगाम पहुचाइण वारो माण्हू आहियां। ॿुधो कुरान। अर्ज़ छा कयुमि त ग़ैब जी ख़बर नबीअ खे बि, पोइ नजुमनि खे ख़बर कीअं पई? वरी बी जाते कुरान छा थो फरमाए? फरमा तो कुरान वमिन अहलिल मदीना मरदू अलन निफाक ला तअलमुहुम नहनु नअलमुहुम। सोना मोहम्मद चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुझे अग्यां तुझे पोयां, तुझे सजे तुझे खबे, मदीने शहर में मुनाफिक थई। ला तालमुहुम मोहम्मद तू नथो जाने, नहनु नअलमुहुम मां अल्लाह जाने नी थो। छा चए त तू नथो जाने मां अल्लाह जाने नी थो। वरी फरमा तो भी जाते कुरान बे नबी जो वाक्य उक़्तुलू यूसुफ वित्रहु अर्ज़न यख़लु लकुम वजहु अबीकुम वतकूनु मिन बादिही कौमन सालिहीन। क़ाल क़ाइलुम मिनहुम ला तक़्तुलू यूसुफा वअल्क़ूहु फ़ी ग़याबतिल जुब्बि यल्तक़ितहु बाज़ु सय्यारति इन कुन्तुम फाइलीन। कुरान दो फरमाए वजाओ अबाहुम इशाअन यबकून कालू या अबाना इन्ना ज़हबना नस्तबिक़ु व तरकना यूसुफा इंद मताइना फ़अकलहु ज़िब वमा अंत बिमुअ्मिनिन लना वलौ कुन्ना सादिक़ीन। वजाओ अला कमीसिही बिदमिन कज़िब क़ाल बल सव्वलत लकुम अनफुसुकुम अम्रा फसब्रुन जमील। कुरान तो फरमाए हजरत यूसुफ जा भाइर यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जा भाइर यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ पाण में सलाह कयूं। यूसुफ प्यारो आहे ॾाढो अब्बे खे, अब्बे जो सॼो तवज्जो आहे यूसुफ ॾे। पाण में सलाह कयूं, अब्बे खां इजाज़त वठी बकरनि जे लाइ पोइ कुहूंसि था। अब तवज्जो आहे माॾे? छा चयूं त कुहूंसि था। कुरान तो फरमाए चवनि पिया उक़्तुलू यूसुफा अवित्रहु अर्ज़न यख़लु लकुम वजहु अबीकुम वतकूनु मिन बादिही कौमन सालिहीन। पी खां मोकल वठी यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम खे बकरन चाण जे बहाने सां वठी आया। जीअं जो वठी आया कुरान थो फरमाए। हाणे ॿुधो, हिकिड़नि चयो कुआऊंसि था, ॿियनि छा चयो? क़ाल क़ाइलुम मिनहुम ला तक़्तुलू यूसुफा। कंहिं चवंदड़ चयो यूसुफ जे भाइनि मां हिकिड़नि चयो त कुआऊंसि था, ॿियनि चयो त न, अब्बे जो पुटु आहे, हथनि सां छो था कुआऊंसि। बाक़ी वअल्क़ूहु फ़ी ग़याबतिल जुब्बि यल्तक़ितहु बाज़ु सय्यारति इन कुन्तुम फ़ाइलीन। कुरान फरमा तो चवनि पिया उने खूह जे तरे में उछलायो, को वाटाड़ो ईंदो
को रस्ते वारो ईंदो कढी वेंदुसि अबे जो पुटा हथन सां छो था कहोंस ओ भाई दे शल रत दुश्मन न थई तवज्जो आहे अले कोन रत दुश्मन शल न थई जे गहरी नजर कंदाओ ना कोई खाली कोने बधी झेड़ो ते वठ वठा लगी पई आहे थोरन थोरन गालन चंगा भला दीनदारन जा कम लही विया आहिनि दीनदारन जा हाजिन नमाज़न जा थोड़ी थोड़ी गालन ते बिरादरी रिश्ता खत्म आहिनि तव्हांखे न आया मत तव्हां कावड़ कयो कुरान तो फरमाए वल काज़िमीन अल गैज़ वल आफ़ीना अनिन नास मनो था कुरान कंधो लोडियो था ज़बान था हा ना था कयो कुरान फरमाए तो कावड़ के खाओ मानुन के माफ कयो पर हे उथी छा चोंदा मुला त चवे पियो पर असां जे मसइलन जी असां के खबर है ना हिता उथी वरी चोंदा छा मौलवी ते चवे पियो पर असां जे मसइलन जी असां के खबर है ना मौलवी की केड़ी खबर है कुरान फरमाए तो वल काज़िमीन अल गैज़ वल आफ़ीना अनिन नास कावड़ के खाओ मानुन के माफ कयो कावड़ के वला तनाज़उ फतफशलु वतज़हब रिहुकुम वस्बिरु इन्नल्लाह मअस-साबिरीन कुरान फरमातो तनाज़ा न कयो तनाज़ा गलायो तां सां मन्यो था कुरान चवे तो झेड़ा न कयो वला तनाज़उ फतफशलु वतज़हब रिहुकुम वस्बिरु कुरान में फरमातो तनाज़ा कंदो झेड़ा कंदो ताकत हली वेंदो कमजोर थींदो बधी टुटी वेंदो वस्बिरु सब्र कयो इन्नल्लाह मअस-साबिरीन कुरान फरमातो सब्र वारन सां मां अल्लाह गॾु हां कसु खाऊं न गलायो न था कसु खाइजे न बा कसु खाए भी बिरादरी हलंदी कसु खाईंदासीं रिश्ता हलंदा कसु खाईंदासीं बिरादरी हलंदी मां त ॾिठो आला जाने तो कसु न खाईंदव न घर जो वॾो आहे कसु न खाए घर बि न हलंदुसि हलंदुसि मार्द छा कयो शल रत दुश्मन फरमा तो कुरान चवनि पिया अलकूह फी गयाबतिल जुब्बे यल्तकितहु बाज़ु सय्यारति इन कुंतुम फाइलीन कुरान फरमातो चे उने खूह जे तरे में उछलायोसि को वाटाड़ो ईंदो रस्ते वारो को ईंदो कढी वेंदुसि अबे जो पुटा हथन सां छो था कहोसि यूसुफ के खूह में उछले कमीस लाहे छेले जी रत छेलो कोई कमीस के हैं छेले जी रत कमीस के कुरान तो चवे यूसुफ के खूह में उछले इशा जे टाइम ते रोईंदा आया के रवा यूसुफ जा भाईर इशा जे टाइम ते फरमा तो कुरान वजाओ अबाहुम इशा यबकोना कालू या अबाना ओ असांजा अब्बा कुरान फरमातो इशा जे टाइम ते रोईंदा आया चवन पिया कालू या अबाना ओ असांजा अब्बा इन्ना ज़हबना नस्तबिकु व तरकना यूसुफा इंद मताइना फकल हुज़ैब वमा अंत बिमुमिनिन लना वलौ कुन्ना सादिकीन अब असां परबरो बीठा से आयो जे बगड़ यूसुफ के खाइयो असां सच्चा हो पर तू एतमाद न कंदे तवज्जो है याकूब अलैहिस्सलाम के छा पिया चवन यूसुफ जा भाइर पंहिंजे पीउ के छा पिया चवन त यूसुफ के छा खाइयो पो बगड़ खादोस गलायो खूह में उछलियाऊं न वरी हेरे ॿुधो रोईंदा भी आया केरे यूसुफ जा
छा पिया चवन वमान तब मुमिनिन लना वलौ कुन्ना सादिकीन। कुरान फरमाते चवन पिया बासा सच्चा हूं पर तू एतमाद सच्चा कूड़ा कूड़ा नवा तहां भी चवंदा हो न साईं रोवन जो था मुहर्रम में साईं मोल साहब रोवन जो था मां तो चवां रोइण वारा सच्चा हुजन हा त यूसुफ जा भाइर भी रोइंदा त उहे भी आया न। फरमा तो कुरान वजाऊ अला कमीस ही बिदमिन कज़ब काल बल सवलत लकुम अनफुसुकुम अमरा। कुरान फरमा तू चवन पिया अब्बा असां सच्चा हूं पर तू एतमाद न कंदे अब्बा यूसुफ जी कमीस भी खणी आया हूं। यूसुफ जी कमीस यूसुफ जे भाइन वटे पोइ याकूब अलैहिस्सलाम छा चवन वमान तब मुमिनिन लना वलौ कुन्ना सादिकीन। हाँ अब असां सच्चा हूं पर तू एतमाद न कंदे वजाऊ अला कमीस ही बिदमिन कज़ब अब्बा यूसुफ जी कमीस भी खणी आया हूं यूसुफ के बगड़ खाई वियो। हाणे याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम कमीस ॾिठी मारे ख्याल याकूब अलैहिस्सलाम कमीस जी ॾिठी त कमीस भी यूसुफ जी आ रत भी लगल अथसि पर कमीस फाटल न आहे कमीस फाटल न आहे। याकूब अलैहिस्सलाम जो को शरीफ बगड़ो छे जे कमीस लाए पो खाधईंसि छा पियो चवेन काल बल सवलत लकुम अनफुसुकुम अमरा ता मसाई जे करे यो कम करे आया हो तांजे नफ्स तांजे लाए ठाहियो आ फसब्रुन जमील मुझे लाए सब्र सोणो आ। अञा बुधो कुरान छा तो फरमाए एडो तो यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम हजरत याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम के प्यारो आओ जो कुरान तो फरमाए वबी इज्जत आईनाहु मिनल हुज़्न फहुव कज़ीम। कुरान तो फरमाए हजरत यूसुफ जी जुदाई में रोई रोई याकूब अलैहिस्सलाम नाबीनो थी वियो। मारे ख्याल छा तो चवे वबी इज्जत आईनाहु मिनल हुज़्न फहुव कज़ीम। कुरान तो फरमाए हजरत याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम यूसुफ जी जुदाई में रोई रोई नाबीनो थी वियो अखियूं अछूं थी वियुसि अखियूं अछूं थी वियुसि 80 साल पुट खां जुदा रहियो घणा साल बा 80 साल पुट खां जुदा रहियो 6 साल नाबीनो वडी मुदत औलाद प्यारी आ। जड़े यूसुफ जी कमीस मिस्र खां हली त याकूब अलैहिस्सलाम ॻाल्हायो छा चई इन्नी लाजदुरी यूसुफ लौला अन तुफन्निदून जे करे माखे सौदाई न समझो त प्यारे पुट यूसुफ जे पघर जी खुशबू थी अचे। माण्हुनि चयोसि याकूब अलैहिस्सलाम किनान जो खूह मैल पंध जो हो उते ख़बर न पई हिते हफ़्ते जो पंध आ त चवे थो यूसुफ जे पघर जी खुशबू थी अचे। याकूब अलैहिस्सलाम जो असांजो मिसाल खिवण वांगुरु खिवण तजल्लो दे मुल्क रोशन खिवण बंद थे मुल्क ऊंदाई अल्लाह मालूम कराइंदो आ हफ्ते जे पंध जो खबर ॾींदा हूं अल्लाह मालूम न कराए त असांखे पंहिंजे पेर जी पुठी जी खबर भी न आहे। मां ॻाल्हि तॾहिं अर्ज़ कयुमि छाजे करे जे नबीअ खे ग़ैब जी खबर हुजे हा त पुट पिया चवण अब्बा यूसुफ खे बगड़ खाई वियो असां सच्चा हूं पर तूं एतमाद न कंदे
पर होदे कुरान तो फरमाए व अलकूहु फी गयाबतिल जुब्बे यल्तकितहु बाज़ु सय्यारत इन कुंतुम फाइलीन। कुरान तो फरमाए ओ काल क़ाइलुम मिनहुम ला तक़तुलू यूसुफा व अलकूहु फी गयाबतिल जुब्बे यल्तकितहु बाज़ु सय्यारत इन कुंतुम फाइलीन। कुरान फरमा तो खूह जे तरे में उछले हजरत यूसुफ के खूह में उछले हेडे वरी रोइंदा आया। नबी के खबर हो जे याकूब अलैहिस्सलाम नबी आ ना बा गैब जी खबर हो जे सादा चवे हा ना अब चवे आ पुटन खेड़े मादा कूड़ थानो यूसुफ के खूह में उछले आया नबी आ पर खबर कोने इस खबर अर्ध मा छा क्यों त नबी के भी खबर नहीं ता वट न हुंदो असा दे हणे दा मानू दीनदार हाजी नमाजी फकीर को दुसंदा न ढारे वारो उनके भी चोंदा मेहरबानी करे ढारो त हणो किस्मत चेक कर ता त नाणे दा न ढारा गलायो हा हा ढारे यारे के वर चांदो चाचे यार दिस तो सही मुजी किस्मत दिसो कमाया भी घणो तो पैसो भी डाढो आ पर पूरा ही कोने फरमा तो कुरान व मन अरज़न ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्क़ा व नशरुहु यौमल क़ियामत आमा। कुरान फरमा तो जे मुझे जिक्र कुरान नमाज खा मुंह मोड़ियाऊं बाज़ाब दुनिया में हिकड़ो आखिरत में दुनिया में अज़ाब रोजी तंग सुकून खत्म क़यामत में उठंदा। कुरान में रब फरमा मां अंधो करे उथारी दो मां छाजी मस्तिया। अब आज बुधो मानू जवानी ते नाज करे जवानी पांजी मिल्कियत है हाँ बा दौलत ते नाज करे दौलत पांजी मिल्कियत है पर जे दौलत ते नाज हो जा कारून जो 40 खच्चर खजानन जो चाबियूं खणंदा। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ते इल्जाम हणाई हजरत मूसा जे सामो दौरे जो दर्स पियो अल्लाह जो नबी मायू थी बिठी कारून हथरा दू बियारी पो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम माई के जो माई खुदा जो खौफ कर सच गाला माई चवण लगी त नबी गुनाह त पांजी जाय ते इरादे खां भी मासूम ऐं पाक हन माखे कारून हथरादू बिहारियो आ। मूसा अलैहिस्सलाम उते जो उते चयो रब साईं या मुखा नबूवत खसे या कारून के अजाब कर। अल्लाह ताला फरमायो त मूसा जमीन तुझे ताबे जी वणे ये कारून के अजाब कर। हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम कारून का जमीन के हुक्म कयो जमीन कारून के अजाब कर। कारून भेडन ताई गेंजी वियो अञा पकड़ करेस गोडन ताई अञा पकड़ करेस चेल ताई जड़े चेल ताई कारून हेठ वयो त चई मूसा अलैहिस्सलाम माखे तडे तो जमीन में दरगोर कराए त जी इन जो खजानो फबाया। मूसा अलैहिस्सलाम जमीन के चो जमीन कारून के ढर दे अग में हिन के ढर दे अग में जेका मिल्कियत दौलत से सामो हेठ गर्क करेस। कारून डिठो मिल्कियत अंदर वयस वरी मूसा अलैहिस्सलाम हुक्म कयो जमीन के वरी गिहेस सीने ताई गेजी वियो अञा गिहेस निड़ीअ ताई अञा गिहेस तां जो सजो कारून जमीन में गेंजी वियो पर चवे छा पियो मूसा माखे बचाए मूसा माखे बचाए मूसा माखे बचाए कंहिंखे पियो सॾे मूसा अलैहिस्सलाम के छा पियो चवे त मूसा माखे जड़े कारून सजो जमीन में गिंजी वयो हाणे अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम के डोरा पोया ने मयार दिनी मूसा जी मुंजा रब्बा
पेरन खो वठी मथे ताईं कारून ज़मीन में गिंबोयो चवे पियो मूसा माखे बचाए मूसा माखे बचाए मूसा तोखे रहम न आयो मां खुदा के पंहिंजी खुदाई जो कसम आओ मां रब के पंहिंजी रुबूबियत जो कसम आ इन दौरान एक दफ़ो कारून चवे अल्लाह बचाए बचाए छजां एक दफ़ो चवे कारून अल्लाह बचाए बचाए छजां ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। कुरान फरमातो अल्लाह ताला जी रहमत बहा न ॻोल्हींदी आहे बहानो अञा ॿुधो मिल्कियत जे करे कारून बि बची न सघियो दुनिया वारो मिल्कियत ते नाज़ न कयो अञा ॿुधो नबी अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़राइल खां पुछां इज़राइल तोखे कंहिंखे साह कढण महिल रहम आयो इज़राइल तू माण्हुनि जो रूह कब्ज़ कंदो आहे तोखे कंहिं माण्हू ते रहम आयो चइसि ॿिनि माण्हुनि ते मूंखे रहम आयो घणनि ते चयो ॿा कहिड़ा चइसि ॿेड़ो भरियलो माण्हुनि जो पाणी में लोड़ंदो आयो ॿेड़ो तख़्ता तख़्ता थी वियो अल्लाह जे हुक्म सां तव्हांजो माण्हू कंहिंखे को तख़्तो हथ आयो कंहिंखे न बि आयो के काॾे हिकिड़े तख़्ते ते मासूम खीर पिया को बच्चो अम्मा के सीने में अम्मा हिक तख़्ते ते लोड़ंदा आया जॾहिं दरिया जे कठारे जे साम्हूं आया अल्लाह जो हुक्म थियो त इन ॿार जी माउ जो रूह कब्ज़ कर इज़राइल चयो मुंहिंजा साईं इन ॿार ते रहम आयो त हिन ॿार जो छा थींदो सम्झो था नंढड़ो आहे अलाए छा थींदो चइबो चइसई जॾहिं दुनिया में शद्दाद जन्नत ठाराई शद्दाद दुनिया ते जन्नत ठाराई उलमा खां पुछई त जन्नत कीअं हूंदी जे 100 माड़ एक सिर सोन जी भी चांदी जी मुश्क अंबर जो गारो ऐं के हूरा हुंदियूं दुनिया जो सोनियूं सोनियूं औरतूं वठी करे उन में विहारियई खीर माखिन जो नालियूं नंढा छोकरा नौजवान नौकर करे रखियई जॾहिं इज़राइल चयो साईं शद्दाद जन्नत ठाराई मुकम्मल थी वई जॾहिं घुमण अचे पियो एक पेर अंदर होसे बियो बाहर अल्लाह जो हुक्म थियो त शद्दाद जो रूह कब्ज़ कर बियो इन शद्दाद ते रहम आयो त इहा जन्नत घुमे त हा फरमायो त इज़राइल जे ॿार जी मां ते तोखे रहम आयो ॿार नंढड़ो उहो ॿार इहो शद्दाद हुई इहो साॻो ई त पैसे ते दौलत ते वॾाई न कयो मस्ती न कयो अल्लाह जे दर ते अचो तौबा कयो गुनाहनि खां फरमातो कुरान इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फौलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात। कुरान फरमातो जंहिं तौबा कई ईमान भी अथस अमल सालिह कई अल्लाह ताला फरमायो गुनाह त बख्शींदोमांस पर इनाम भी ॾींदोमांस गुनाह भी बख्शींदोमांस इनाम कहिड़ो विछड़ियल बानो मुंहिंजे दर ते आयो आहे कीअं खाली मोटायांस विछड़ियल बानो आयो आहे कीअं खाली मोटायां मार्द छा कयो ताकत जे करे पैसे जे करे शद्दाद कोन बची सघियो फिरौन कोन बची सघियो फिरौन के छा चयो नजूमन त गरीब कौम मां ॿार पैदा थींदो जंहिंजो नालो हूंदो मूसा अलैहिस्सलाम कीअं ख़बर पियो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जॾहिं नुबुवत जो ऐलान आसमाननि ते अञा न थियो हो त जिन मथे वञी मलाइकनि जी सुसपुस ॿुधंदा हा ॻाल्हियूं ॿुधंदा हा पोइ जिन अल्लाह ऐलान करे त फिलाने खे शिफ़ा मिलंदी फिलाने खे पुट ॼमंदो इहे ॻाल्हियूं जे मलाइक पाण में करण वेही जिन मथे वञी करे मलाइकनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदा हा पोइ जीअं असां तव्हां चवंदा आहियूं वॾा आस्ते ॻाल्हाए जो कंधीअ खे कन अथई पोइ कंधी खे कन आहिनि छा न मत को ॿुधे पोइ जिन ईअं मथे वञनि ॻाल्हियूं ॿुधी पोइ हेठि भोपनि ते नजूमनि ताईं हेठि ॻाल्हि अचे वरी तव्हांजो भोपनि ताईं ॻाल्हि पुॼे पोइ भोपो वरी हिकु ॻाल्हि सची 10 कूड़ भोपे वारी हिकु ॻाल्हि सची 10 कूड़नि खे लटे वञे पई
एडो जिन शरीर आ ताके न चवा मां त अक्सर ॾिसंदो आहियां माण्हू चवंदा आहिनि मौलवी साहब सही तावीज़ ॾिजाए का दुआ ॾिजाए अड़े बा छाजी दुआ मां त लिखंदो ई कोन कंहिं बि जेको लिखंदो हुजे तावीज़ धागा उन्हनि ॾे वञ अथई छा चई जंहिं जाइ में मां रहां थो न उहा जाइ गौरी आहे मां चयो निमाज़ पढ़ंदो आहियां चई न साईं मां चयो भला आलो यालो पुट के न्याणियूं चई न साईं उहे बि न घर वारी चई उहा बि न मां चयो भला करो क़ुरान घर में अथव चई हा मां चयो खोलींदा आहियो चयो साईं कॾहिं कॾहिं हाणे तव्हां को पुछां थो जिथे निमाज़ न आहे जिथे क़ुरान न हुजे जिथे अलाह जो ज़िक्र न हुजे उते जिन न ईंदा जिथे पाकाई न थिए जिन छा कंदा आहिनि अक्सर मां त ॾिठो आहे मकर आहे अक्सर माइन में त मकर आहे अक्सर कोई जिन कोन्हे तव्हां चवंदो भला ईअं छो लाभ भी मायूं करन गाह भी मायूं करन घर में सॼो कम कार माल खेती पाड़ी जो कम भी सब मायूं करन हे चन्ना पंप ते वेठो आ वाह जे फलानो होटल वारो चाह दींदो आ दूध पती जाए सुबह जो निकरी वियो दूध पती ते सॼो कम माईअ जे हवाले शाम जो ईंदो पोइ बि लठो भी कयूं ईंदो हेड़ी तेड़ी खबरदार कसम अथव अलाह जो कहीं MPA कहीं MNA जी ज़ाल खे कॾहिं जिन थियो ए नथा ॻाल्हि असां ॾे त कोन तव्हां वटि थींदो आहे छा वॾे माण्हू जी के ज़ाल खे जिन थियो आहे भला SP जी ज़ाल खे कॾहिं ॿुधो आहे जिन थियो DC जी ज़ाल खे उन्हनि खे जिन छो थींदो हुजे उहो एयर कंडीशन में ऊन्हारे जो सियारे में हीटर में नौकर हेठो बीठा अथसि अखियूं पटे त बि खाधियूं पीतियूं वेठी आहे अखियूं जेकॾहिं बंदि करे त बि ॻाल्हि साॻी असां सॼो ॾींहुं पाण दूध पती ते होटल ते वेठा हूंदा सभु कम मायूं करनि शाम जो लठ बि माईअ ते खयूं चवंदो मैं गाहु खाधो न खाधो पोइ जिन अञा न थींदसि तव्हां न वेंदा आहियो बाबा मां तव्हांखे न आहियां इहा ॻाल्हि दिलि सां लॻेव थी भाॼी वठणी हुनसि त बि जागो था तव्हांखे नथो चवां बाबा कसम अथव अलाह जो घोटकी में कॾहिं वाणे जी माई खे ॾिठो रेड़ी ते पटाटा वठंदे न ॻाल्हायो भला तव्हांजी मर्ज़ी हा बा कोन कपिड़े जे दुकान ते मुस्लमान त कोन हूंदा आहिनि न ख़ुदा जा बानो अल्लाह साईं तव्हांजी मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए अल्लाह साईं असां तव्हांजो अचण वेहण क़बूल फरमाए मुंहिंजा साईं तशरीफ़ फरमा थिया आहिनि आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।